सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सच्ची मोहब्बत ऐं सच्ची सिक अता फरमाए। आमीन। जेका सहाबा कराम को अता थी, जेका सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन्हनि मोहब्बत रखी ऐं पंहिंजे साईं खां सभु कुझु माल सिर घर सभु क़ुर्बान कयो। अल्लाह साईं जल शान रहमन वारो उन्हनि जा दर्जा सभिनी खां बुलंद फरमाया आहिनि। क़यामत जे दिहाड़े उहे अल्लाह साईं जल शान वारो जे रहमत में सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हम सफ़र में जन्नत में उहे सदाईं गॾु आहिनि। जेके भी आहियूं सभई उन्हनि जे क़दमनि जी ख़ाक असां आहियूं। उन्हनि जी ख़ाक असांजे अखियुनि में पवे त असांजे अखियुनि जो नूर वधे। असां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला उन्हनि जो शान तमामु बुलंद आहे। असां मां क़ुर्बान आहियां साईं जे नाले मुबारक तूं ऐं उन्ही जे फ़ज़ाइल मुबारक तूं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े पंहिंजे हाज़िरी मुबारक में तशरीफ़ फरमा हुआ। राति जो वक़्तु हुयो। उन्हीं अम्मा बीबी आशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा उहा बि सरकार वटि मौजूदु हुया। पोइ राति हुई ऐं आसमान में सितारा हुया, तमामु झरमिर हुई, चिमकनि पिया। बीबी साहब सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछो त साईं केतिरा साईं जेॾा हेॾा सितारा आहिनि आसमान में, उहे कंहिं माण्हू जा एतिरा सवाब हूंदा? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हा, एतिरा सवाब हिकिड़े माण्हू जा आहिनि। सुभान अल्लाह। बीबी साहब पुछो त केतिरा उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिंजा हेॾा सितारनि जेॾा सवाब आहिनि, जो हे सितारा त हे अणखुट नज़र था पिया अचनि। पाण फरमायूं त हज़रत पाण फरमायो करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर पुट ख़त्ताब जा एतिरा सवाब आहिनि जेतिरा सितारा आहिनि। हज़रत अम्मा बीबी सबूरी साईं करीम जे जवाब ॿुधी ऐं उनखे पंहिंजो वालिद साहब यादि आयो जो उहे हर वक़्तु हुज़ूर आक़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदा हुआ, साईं जे मोहबत में रहंदा हुआ। उहे पोइ अर्ज़ु कई त क़िबला साईं, बाक़ी अबू बकर सिद्दीक़ जा सवाब एतिरा न आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर जा पुट ख़त्ताब जा हे सितारनि जेॾा सवाब हिकिड़े पासे, अबू बकर सिद्दीक़ जो हिकु सवाब हिकु भेटी हिकु पासे। उन्हीं जे बराबरि में हे सितारनि जेॾा सवाब बि न अची सघंदा। सुभान अल्लाह। पाण फरमायूं त जेकॾहिं सॼी मख़लूक मुंहिंजे उम्मत जो जेके मुंहिंजा आशिक़ आहिनि ऐं मुंहिंजा उम्मती आहिनि, उन्हनि खे कलमो भरियो थो, उते ईमान हूंदो थो, जेकॾहिं उन्हनि जो ईमान सभिनी मुंहिंजे उम्मत जो तोड़ियो वञे त हज़रत अबू बकर जो ईमान उन्हनि खां वधे थी। एॾो शान आहे मुंहिंजो साईं करीम। उन्हनि जो फरमायो सफ़र में हज़र में जिथे किथे मालिकनि मदीने वाले सरकार सां गॾु पाण फरमायूं त मां सबक़्तु फी सदरी यानी अल्लाह साईं जल शानहू जेको असांजे सीने में फैज़ बरकत रहमत जेका फैज़ अता फरमायो उहो सभई मां अबू बकर सिद्दीक़ जे सीने में पटियो थो वञे। एॾो त शान मुंहिंजो साईं आहे। पाण फरमाए मां फज़लकुम अबू बकर बिसलातिन वला बिसियामिन वलाकिन बिशैइन ज़ुकिर फी सदरिही। पाण करीम ने फरमायो त नमाज़नि ऐं रोज़नि में मुंहिंजी उम्मत खे सवाबनि में ऐं इज़त ऐं अफ़ज़लियत में अबू बकर न वधियो आहे। अबू बकर जे सल्लल्लाहु अलैहि जे सीने में अल्लाह से हिकिड़ी शइ रखी आहे जंहिंजे करे हिन सॼी उम्मत मुंहिंजी मां उन जो इज़त ऐं हुनजो शान वधे। उहा शइ आहे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत जी। साईं सां एॾी मोहब्बत सहाबा केॾी त मोहब्बत कई कि
1,24,000 सहाबा हुया वरी उन्हीं को वधीक उन्हीं को पोइ के वरी हे साईं जा आशिक शुरू थिया अवेस करनी केड़ा आशिक हजरत ॿिया जी भी थींदा आया तो वठी हिन ज़माने ताईं पुछो त महबूबन जा आशिक हूंदा त केॾा त महबूबन तो सिर कुर्बान करण वारा हजरत अल्लामा खादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह छा ई सॼे मुल्क खे साईं जे मोहब्बत में सुजाग करे छॾे जंहिंजे जनाज़े में 2 करोड़ अलाए 8 करोड़ अलाए केतिरा माण्हू अची निकिता संगत जो उनखे इश्क हुयो न सुभान अल्लाह इहे सभई इश्क सॼे सहाबा जो औलिया किराम जो हौसन जो कुतुबन जो जेके साईं जे मोहब्बत में सभु रोगा उन्हनि सभिनी मां अबू बकर सिद्दीक़ जो इश्क वधीक हुयो साईं हुनजी पाण तारीफ़ कई आहे हाणे सम्झ त साईं अबू बकर सिद्दीक़ जो शान केॾो बुलंद सुभान अल्लाह व आखिर दाअवाना अनिल हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह